नाज़रीन अवामी न्यूज़ पारा अवांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त सीनियर सियासतदान ऐं पीपी अॻुवाण सोहराब ख़ान मरी कुझु अरसो बीमार रहण बाद लाॾाणो करे वियो। सोहराब ख़ान मरी बीमारी सबबि कराची जी निजी अस्पताल में दाख़िल हो। संदुसि जनाज़े निमाज़ अबाणे ॻोठ भिट भाइटी में अॼु राति जो 10 बजे अदा कई वेंदी। नाज़रीन अवामी न्यूज़ पारा अवांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त सीनियर सियासतदान ऐं पीपी अॻुवाण सोहराब ख़ान मरी कुझु अरसो बीमारी में रहण बाद लाॾाणो करे वियो आहे। सोहराब ख़ान मरी बीमारी सबबि कराची जी ख़ानगी अस्पताल में दाख़िल हो। संदुसि जनाज़े निमाज़ अबाणे ॻोठ भिट भाइटी में अॼु राति जो 10 बजे अदा कई वेंदी। हिन हवाले सां असां वधीक तफ़सील मालूम करण लाइ राब्तो कयो अवामी न्यूज़ जे चीफ रिपोर्टर फिदा हुसैन मरी खां। जी फिदा, हिन हवाले सां तव्हां वटि कहिड़ा तफ़सीलात आहिनि? जी बिल्कुलु हरेश, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो सीनियर अॻुवाण आहे सोहराब ख़ान मरी जेको सो अॼु लाॾाणो करे वियो आहे। सोहराब ख़ान मरी जेको सो काफ़ी अरसे खां बीमार हो, जंहिंखे कुझु ॾींहं अॻु में जेको सो ख़ानगी कराची जे ख़ानगी अस्पताल में इलाज लाइ दाख़िल करायो वियो हो, जिते अॼु हू जेको सो लाॾाणो करे वियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सोहराब ख़ान मरी जेका जनाज़ा नमाज़ आहे उहा संदसि अबाणे ॻोठ भिट भाइती में अदा कई वेंदी ऐं जंहिंखां पोइ जेको सो संदसि मड़ खे अबाणे क़ब्रिस्तान में मिटीअ में हवाले कयो वेंदो। ऐं ॿिए पासे जेको सो सीनियर सियासतदान जी जेका आहे लाॾाणे वारी ख़बर खां पोइ इलाइक़े में ॾुख वारी सूरत हाल आहे, जंहिं सोग वारी सूरत हाल आहे। ऐं जेको सो आहे मरी बिरादरी जा जेके माण्हू आहिनि या उन खां अलावा जेके पाकिस्तान पीपल्स पार्टी जा वर्कर आहिनि, उहे वॾे अंग में जेको सो संदसि रिहाइशगाह पहुचणु शुरू थी विया आहिनि।